अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम हार्ट इशू में मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। हार्ट इशू प्रोग्राम में जिन इशूज़ ते अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हां ताईं उन जा तफ़सील पहुचाईंदासीं। उनमें सभ खां पहिरीं आहे मीरपुर ख़ास जी सिविल अस्पताल में अफ़सोसनाक वाक़ियो जंहिंमें हिकु बेवा औरत सां ज़्यादती कई वई आहे। मीरपुर ख़ास जी सिविल अस्पताल जे मेडिकल वार्ड में बेवा औरत गुलशन लगारी सां हिकु मुलाज़िम पारां मुबैना तौर ज़्यादती कई वई ऐं औरत पारां उन 3 ॼणनि जी निशानदेही कई वई जंहिंमां मुख्य जवाबदार खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। इहो पिणु चयो थो वञे त इहे जवाबदार इन ई मेडिकल वार्ड में ड्यूटी कंदड़ हुआ, जॾहिं त असांजे ज़रियनि वटां जेका ॼाण मिली आहे असांखे उन्हनि मुताबिक़ त इहे जवाबदार जंहिंमें मुख्य जवाबदार हरेश मेघवाड़ ऐं इन खां अलावा अब्दुल्ला मलिक, राजेश मसीह, गुलज़ार अली मरी ऐं फरमान अली पठान इहे मुख्य जवाबदार ॼाणाया वञनि था। इहे जवाबदार जेके आहिनि सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में कंहिं बि तरह जी सरकारी ड्यूटी सर अंजाम नथा ॾियनि, जॾहिं त प्राइवेट तौर ते डॉक्टरनि जी हेल्प जे लाइ जंहिंखे हेल्पर्स चई सघिजे थो उते मौजूदु हूंदा आहिनि। ख़ासि करे उन्हनि डॉक्टरनि जे लाइ जेके डॉक्टर पंहिंजी प्राइवेट क्लिनिक्स खे घणो वक़्तु ॾियनि था ऐं पोयां जेके मरीज़ आहिनि उहे अहिड़नि प्राइवेट माण्हुनि जे रहमो करम ते छॾे ॾियनि था ऐं इहे प्राइवेट माण्हू आहिनि, इहे न डिस्पेंसर आहिनि, न को इन्हनि जो सिविल अस्पताल में कंहिं बि डिपार्टमेंट सां को तालुक़ आहे। प्राइवेट तौर इहे माण्हू ॿुधाया वञनि था। इहे तफ़सील पिणु तव्हां ताईं पहुचाईंदासीं जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि खे खां जांच कई पई वञे ऐं फ़िलहाल ताईं उन्हनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त कोटड़ी में नेब कराची हैदराबाद जी टीम कार्रवाई कई आहे ऐं कार्रवाई कंदे जामशोरो ब्यूरो ऑफ करिकुलम जे अॻूणे असिस्टेंट अकाउंटेंट पीर बख़्श समूह समेत 4 ॼणनि खे करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इहो पिणु चयो पियो वञे त पीर बख़्श समूह जे घर मां अहम काग़ज़ात पिणु हथ कया विया आहिनि। इहे तफ़सील तव्हां ताईं पहुचाईंदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त गुज़िरियल हफ़्ते ॾेढ खां वठी सिंध जी राजधानी कराची में शदीद तरीन गर्मी जी लहर शुरू थी जेका अञा ताईं बरक़रार आहे। गर्मी जे करे जिते केतिरनि इलाइक़नि में लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे त उते माण्हुनि पारां इहे पिणु शिकायतूं कयूं पियूं वञनि त मुसलसल बिजली जे ग़ाइब हुजण सबबु उन्हनि खे पाणी जी पिणु परेशानी थिए थी। थधी शयुनि जे विकिरे में वाहिपे में पिणु इज़ाफ़ो ॾिठो वियो आहे। इन हवाले सां तव्हां ताईं तफ़सील पहुचाईंदासीं। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं मीरपुर ख़ास खां। मीरपुर ख़ास में बेवा औरत सां मीरपुर ख़ास जी सिविल अस्पताल में ज़्यादतीअ जो हिकिड़ो ॿियो वाक़ियो साम्हूं आयो आहे जंहिंमें इहो चयो थो वञे त बेवा औरत गुलशन लगारी सां मेडिकल वार्ड में मौजूदु जेके 4 माण्हू आहिनि जेके इहे ॼाणाए वञनि था बज़ाहिर अस्पताल इंतज़ामिया पारां ते उते जा मुलाज़िम आहिनि, पर असांजे ज़रियनि वटां इहा ॼाण मिली आहे त इहे उते मुलाज़िम कोन आहिनि बल्कि इहे सरकारी न बल्कि प्राइवेट तौर उते हेल्पर जो कमु कनि था जेके डॉक्टरनि पारां उते मुक़ररु कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खां। नज़ीर इहो ॿुधाए त मीरपुर ख़ास जे सिविल अस्पताल जे मेडिकल वार्ड में हिकु औरत गुलशन लगारी सां मुबैना तौर ज़्यादती कई वई आहे। ज़्यादती कंदड़ जेके जवाबदार हुआ उहे छा उते कमु कंदड़ हुआ, मुलाज़िम हुआ या के प्राइवेट माण्हू हुआ? जी सभिन तव्हांखे ॿुधाईंदो त मीरपुर ख़ास सिविल अस्पताल में जेका मिसण जी रवासण हुई गुलशन लगारी इन खे जेका अस्पताल में हुनखे जेको रत जी खोट ऐं जेका आहे उनजी तकलीफ़ हुई ऐं उन खां अलावा बुखार जे करे मीरपुर ख़ास जे सिविल अस्पताल जे मेडिकल वार्ड में जेका दाख़िल थी, जंहिंजे नतीजे में हिनखे जेको आहे मुख्य जेको जवाबदार आहे हिकु हरेश मेघवाड़ इन पारां जेका ज़्यादती जेके ही वॉशरूम जे अंदरि वई त हुनखे ज़ोरी झले ज़्यादती जो निशानो बनायो। जॾहिं त अहिड़ो इतलाह जी असांखे मिलियो त असां मीरपुर ख़ास सिविल अस्पताल में पहुतासीं त पुलिस उते जेको DSP अयूब दर्स उते पहुतो, जंहिंजे नतीजे अंदरि उतां जेके 4 जेके डिस्पेंसर हुआ जंहिंमें राजेश हो, अब्दुल्ला रांगड़ हो, गुलज़ार मरी, फरमान पठान इन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं जेको हरेश जेको इहो जेको आहे ज़ाहिदाबाद इलाइक़ो आहे उते जो रवासी आहे। जॾहिं त जेके गिरफ़्तार जवाबदार खे जी पुलिस उते खणण लाइ पहुती, उते कुझु यूनियन अॻुवान पहुता, पुलिस सां हुननि जूं चकरियूं थियूं, जंहिंखां पोइ पुलिस जो इहो चवणु हो त जेका औरत सां ज़्यादती थी आहे उन करे असां हिन खां इन्वेस्टिगेशन कंदासीं ऐं उन खां पोइ जेके जवाबदार इहे गिरफ़्तार थिया हुआ राजेश ऐं अब्दुल्ला रांगड़ इन्हनि ॿिन्ही जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे मीरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल में इहे कंपाउंडर आहिनि ऐं इन खां अलावा गुलज़ार मरी जेको आहे उहो इन्हनि जो प्राइवेट तौर रखियल आहे। फरमान पठान इन जो वास्तो KPK सां आहे जेको हिकु डॉक्टर आहे इन जे अस्पताल में गुलाम जिलानी ऐं उते जो आहे हिन जो को बि UTC ट्रेनिंग बि कोन पियो करे, को कंपाउंडर वग़ैरह कोन्हे। ऐं इन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेको हरेश मेघवाड़ा जंहिं हिन छोकिरी सां ज़्यादती कई आहे 3 सालनि खां इन वार्ड में कमु करे पियो। इहे माण्हू आहिनि तक़रीबन हुनमें सिर्फ़ु राजेश ऐं अब्दुल्ला रांगड़ उहो UTC आहिनि, उहो कंपाउंडर आहिनि, उहो कमु कनि था। बाक़ी
मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल जे हर वार्ड जे अंदरि हिननि प्राइवेट माण्हू रखी छॾिया आहिनि। इन जो मेन कारण इहा त मिरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में जेके बि डॉक्टर अचनि था उन्हनि जो बिल्कुलु भर पासे जे अंदरि प्राइवेट क्लिनिकूं आहिनि, उन्हनि में हूंदा आहिनि। ऐं हीअ जेके प्राइवेट माण्हू हिननि वटि जेके प्राइवेट क्लिनिक ते कमु कनि था उन्हनि खे हीअ छॾे ॾियनि था, हीअ उते डॉक्टरी जो जेको फर्ज़ु निभाईंदा आहिनि। छाजे करे त तक़रीबन 2 या 3 बजे खां को बि उते डॉक्टर वग़ैरह मौजूदु कोन हूंदो आहे। इहे कंपाउंडर इहे ड्यूटी थी हूंदा आहिनि ऐं का बि ख़बर नथी पए न त हीअ वाक़ई हिते जा कंपाउंडर आहिनि या ॿाहिरि जा माण्हू बीहारियल। जॾहिं त औरत सां असां मिलियासीं गुलशन लगारी सां, हुनजो चवणो त मेडिकल वार्ड में दाख़िल हुयसि ऐं मुंहिंजी वालदा बि हिते हुई। ऐं जीअं वियसि वॉशरूम जे अंदरि त उते हिकु ॼणो बीठो हो ऐं उन्हनि में अंदरि बल्ब वग़ैरह को कोन ॿरियल हो। जीअं निकिरण जी कोशिशि कनि त मूंखे हुन अंदरि काबू करे रखो, जंहिंखां पोइ मूं रड़ियूं कयूं, मुंहिंजे मुंहं ते हुन हथु ॾिनो, हुन मूंसां ज़्यादती कई, जंहिंजे करे जीअं उते पहुतुसि मूं पंहिंजे वारसनि खे इतला ॾिनो ऐं उन खां पोइ जीअं असांखे ख़बर पई त असां बि उते पहुतासीं। ऐं जंहिंखां पोइ जॾहिं पुलिस उते पहुती आहे त मिरपुर ख़ासि जो DHO डॉक्टर हेमन राठी उहो मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल जे अंदरि पहुतो आहे। हुन खां जॾहिं असांखे सुवाल पुछियो वियो त हुनजो इहो चवणो हो त जेके गिरफ़्तार थिया आहिनि उहे सभु असांजे सिविल अस्पताल जा कंपाउंडर आहिनि। जॾहिं त असीं तव्हांखे अॼु ॿुधाईंदा रहूं त असां जेका इन्वेस्टिगेशन कई उन में इहो साबित थियो त हुननि जो को बि कंपाउंडर कोन्हे, सिर्फ़ु 2 राजेश ऐं अब्दुल्ला जेके रांगड़ आहिनि उहे कंपाउंडर आहिनि। बाक़ी जेके 3 ॼणा जेके झलियल गिरफ़्तार थिया आहिनि, गुलज़ार मरिया, फरमान पठाणा या जेको मुख्य जवाबदार हरीश मेघवाड़, इहे कंपाउंडर वग़ैरह न आहिनि। इहो इन करे रखनि था डॉक्टर जेके इहे राति जी टाइम ते जेको मरीज़नि खे जेको मिलनि था उन्हनि लाइ दवा गोरियूं मिलनि थियूं, इंजेक्शनूं मिलनि थियूं या ॿियो जेको आहे जेके सरकारी दवाऊं मिलनि थियूं, इहे एतिरे ताईं खणी वञी ॿाहिरि स्टोरनि ते विकिणनि था या ॿाहिरि में अताई डॉक्टरनि खे ॾियनि था। ऐं हिन वक़्तु ताईं अञा ताईं पुलिस को बि केस दाख़िल कोन कयो आहे। इन जो मेन कारण इहो आहे त मिरपुर ख़ासि जो जेको DHO आहे डॉक्टर हेमन राठी उनखे सिविल अस्पताल जी जेका सिविल सर्जन जी चार्ज ॾिनल आहे। हुनजो इहो चवणो त असां हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं, मगर अञा ताईं राति ताईं डॉक्टर जेको DHO हेमन दास उहो इहो क़बूल करे रहियो हो त इहे सभु असांजा मुलाज़िम आहिनि, मगर को बि हिननि जो मुलाज़िम कोन्हे। ऐं हर वार्ड जे अंदरि 2 खां 3 माण्हू जेके आहिनि कंपाउंडर बि पंहिंजा असिस्टेंट रखी छॾिया आहिनि, उहे ई माण्हुनि जो इलाज कंदा, उहे ई माण्हुनि सां ज़्यादतियूं कंदा। नज़ीर इहो ॿुधायो त एतिरो अरसो इहो सिलसिलो हलंदो रहियो, प्राइवेट तौरु जेके माण्हू आहिनि ॿियनि सूबनि जा अची करे बि हिते कमु कनि था, हेल्पर जो कमु कनि था, डॉक्टर नथा हुजनि, छा इस्पताल अंदरि कमु कंदड़ हड़ई डॉक्टर हिकु जहिड़ा आहिनि, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे, कंहिं डॉक्टर पारां इन ते का ॻाल्हि ॿोल कई वई आहे? जी सभिनि आउं तव्हांखे ॿुधाईंदा हलां त हीउ जेको वाक़ियो थियो आहे हिन खां पोइ असां मुसलसल जेको राति जो वाक़ियो थियो उन खां पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खां असां इन्वेस्टिगेशन कई ऐं उन खां पोइ अलावा हिननि जे जेके यूनियन जा अॻुवान आहिनि उन्हनि जी इहा मुदाख़लत हुई त हिननि खे गिरफ़्तार न करियो। जॾहिं त असां यूनियन अॻुवाननि खां इहा पुछा कई त छा जेकॾहिं को मरीज़ ग़रीब मिसकिन अचे थो उन सां ज़्यादती थिए थी, छा उन्हनि में यूनियन उन्हनि जी सपोर्ट कंदियूं? उहो हिकु यूनियन अॻुवान हो जेको नालो ज़ाहिर न कंदे हुन असां ॻाल्हि कई त हिते मिरपुर ख़ासि सिविल अस्पताल जे तक़रीबन हर वार्ड में 2 या 3 अहिड़ा माण्हू आहिनि जिन जो वास्तो ई कोन्हे सिविल हॉस्पिटल सां। कुझु डॉक्टरनि जी मरफ़त ईंदा आहिनि, कुझु कंपाउंडर जी मरफ़त जेके पहिरीं जेके डिस्पेंसर आहिनि उन्हनि जी मरफ़त अचनि था। उन्हनि जो इहो चवणो हूंदो त हीउ सिर्फ़ु सिखंदा, मगर सिखण न, हीउ सिर्फ़ु एतिरे करण लाइ बदमाशूं करण लाइ अचनि था या माण्हुनि खे तंग करण लाइ अचनि था। जेकॾहिं को मरीज़ अचे थो उन्हनि खां एतिरे ताईं पैसा वरिता था वञनि। नज़ीर एतिरो अरसो इहो सिलसिलो हलंदो रहियो, इस्पताल में ईंदड़ मरीज़ हुजनि, ईंदड़ या उन्हनि जा वारिस हुजनि, उन्हनि का बुणकई ॿाहिरि न कढी, कॾहिं का कंप्लेन अहिड़ी साम्हूं न अची सघी या कंहिं मीडिया जे साम्हूं अहिड़ी शयूं न अची सघियूं? जी सभिनि आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ केतिरे अरसे खां जेको हीउ छोकिरो जे हरीश मेघवाड़ा इहो 3 सालनि खां हिते इन्हनि जो कंपाउंडर जो फर्ज़ अंजाम ॾेई रहिया, उते कमु करे पियो। जॾहिं त राति असांजी DHO सां ॻाल्हि थी डॉक्टर हेमन सां, उन टाइम ते SHO जेको आहे टाउन थाणे जो कंवर सिंह बि मौजूदु हो ऐं DSP अयूब मौजूदु हो। उन टाइम ते बि DHO जी इहा ॻाल्हि हुई त असां वटि 40 छोकिरा कमु कंदा जिन जी लिस्ट मुंहिंजे साम्हूं आहे ऐं उन्हनि मंझां असां जांच करियूं पिया त इहे असांजा जेके कंपाउंडर आहिनि या आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ असीं एक्शन खणंदासीं। जॾहिं त हिननि अॼु ताईं इहा ॻाल्हि कोन पियो ॿुधाई, सिर्फ़ु हिकिड़ो यूनियन अॻुवान हो, उन सां असां ॻाल्हि ॿोल कई, उन नालो ज़ाहिर न कंदे इहा ॻाल्हि कई। उन खां अलावा जंहिं इलाइक़े जे अंदरि हीउ हरीश मेघवाड़ रहे थो उन इलाइक़े जो UC चेयरमैन वज़ीर अली मरी जो इहो चवणो त हीउ त तव्हां हरीश मेघवाड़ जेको आहे हिते मुलाज़िम कोन्हे ऐं हीउ बदमाश क़िस्म ऐं लोफर क़िस्म जा माण्हू आहिनि। हिन में सिविल हॉस्पिटल जे अंदरि केतिरा ई अहिड़ा जेके छोकिरा हिननि जा रखियल आहिनि, उहे छोकिरा इन करे त मिरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल में केतिरे ई अरसे खां मुसलसल माना ईअं सम्झो त रेफर सेंटर ठहियल आहे। हिते को जेके डॉक्टर अचनि था ईअं सम्झो उहे अहिड़ियूं माफ़ियाऊं हूंदियूं आहिनि, उन्हनि जा माण्हुनि जा माण्हू हुते रखी छॾंदा आहिनि, पाण हूंदा ई कोन्हनि जेके
अटेंड हिननि जा जेके ओरिजिनल कंपाउंडर हूंदा आहिनि उहे प्राइवेट अस्पताल में भलिया वेंदा, प्राइवेट माण्हुनि जे हवाले या राति जो कंपाउंडरनि जे हवाले सॼा वार्ड हूंदा आहिनि। इन मञा लॻे थो हीउ जेको राति पर वाक़ियो थियो आहे, राति जो टाइम ते त DHO जो चवणो त हीअ असांजा पंहिंजो डिस्पेंसर आहिनि ऐं असां वटि कमु कंदा। अॼु जॾहिं असां हुननि जी यूनियन अॻुवाण खां पुछियो त हू यूनियन अॻुवाण बि उन मौक़िफ़ तां फिरी आहे। जॾहिं त पोइ पंहिंजो DSP अयूब दस्त खां असां इहा मालूमात वरिती, हुनजो चवणो त असांजा हिननि जी इन्वेस्टिगेशन करियूं पिया, मगर असां नज़ीर इहो ॿुधायो त हिन जी जांच थी रही आहे, केस वग़ैरह दाख़िल कयो वियो आहे? जी सभिनि आउं तव्हांखे ॿुधाईंदो त जांच मेन कारण इहा आहे त निपुखास जो जेको DHO ऐं सिविल सर्जन जेको आहे उन वटि 2 चार्जूं आहिनि। निपुखास में जेको बि DHO या सिविल सर्जन जी पोस्ट ते अचे थो उहो सियासी माण्हुनि जो माण्हू हूंदो आहे। पोइ इन करे हिन मामले खे लय मिटी करण जी कोशिशि करे रहियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त असांखे बि ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त हिकु सगारी धुर खां हिननि फ़ोन बि करायो आहे ऐं हू जेके वारिस आहिनि छोकिरी जा उन्हनि ते एतिरो प्रेशर विधो हुया त को केस अहिड़ो दाख़िल न कयो वञे, छाजे करे त हिन में हिकु अहिड़ो पहलू अची थो वञे जंहिंजे करे को बि अहिड़ो मसइलो पैदा थी सघे थो। मगर थी सघे थो इहे बि शयूं गर्दिश करे रहियूं आहिनि जेके राजेश ऐं अब्दुल्ला रांगड़ ऐं जेके गुलज़ार मरी ऐं फरमान पठान हिननि खे गिरफ़्तार कयो अथनि। शायदि असांखे ज़रियनि मां मालूम थिया थी सघे थो इन्हनि मां या कंहिं ते FIR का दाख़िल कई वञे या त हिन मामले खे लय मिटी कयो वञे। नज़ीर औरत जे वारिसनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी सघी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? जी औरत सां असांजी ॻाल्हि थी, औरत जे वारिसनि सां असांजी ॻाल्हि थी, हुननि जो चवणो असां सां ज्यादती थी आहे। इहो राति जे टाइम ते हुननि जा इहो मौक़िफ़ आहे। अॼु ॾींहं जे टाइम ते जीअं डॉक्टरनि खे या जीअं मीडिया जे अंदरि आयो ऐं उन खां पोइ हिननि मेडिकल वार्ड खां हटाए करे दिलि जे वार्ड में उते शिफ्ट करे छॾियो आहे। ऐं राति जे टाइम ते हिन औरत जा जेके वारिस बि अची विया, उन खां अलावा निपुखास जो हिकिड़ो मशहूरु वकील ऐं समाजी अॻुवान कलंदर लगारी उहो उते पहुतो, ॿिया वकील बि उते पहुता। हुननि जो चवणो त असां FIR दाख़िल कंदासीं, मगर अॼु सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, अञा ताईं को बि केस दाख़िल वग़ैरह न थियो आहे, अञा को अहिड़ो मामिलो कोन थियो आहे। इन मंझि ज़ाहिर आहे ईअं लॻी रहियो आहे त थी सघे थो ही केस दाख़िल न थिए। महिरबानी नज़ीर पवर असांखे मीरपुर ख़ासि मां अपडेट करे रहियो। हिन वक़्त ताईं इन वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे, जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि, पर कंहिं बि जवाबदार ते हिन वक़्त ताईं का बि FIR दाख़िल न कई वई आहे। नाज़रीन, इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे DHO ऐं MS डॉक्टर हेमराज। डॉक्टर साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो हिन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल जे लाइ। डॉक्टर साहब, ही जेको औरत सां मुबैना तौर ज़्यादती कई वई आहे मीरपुर ख़ास जे सिविल अस्पताल में, तव्हां हिन ते छा चवंदो? इहो इन्वेस्टिगेशन में मामलो आहे, पुलिस इंक्वायरी करे पई ऐं जेको केस आहे त असां पूरो तावन हुन सां कयूं पिया। जेको बि हूंदी का ॻाल्हि इंक्वायरी खां पोइ कुझु वधाए थी सघे थी त छा आहे कोशिश में। हेमराज साहब, तव्हां कंफर्मेशन त कंदव न, इन ॻाल्हि खे कंफर्म त कंदव न त इहो वाक़ियो वाक़ई थियो आहे ऐं सिविल अस्पताल मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में ई थियो आहे, मेडिकल वार्ड में ई थियो आहे? न, मेडिकल वार्ड कंहिं जॻह ते हुतां इहो एलिगेशन लॻो ज़रूरु आहे। पंहिंजे कंफर्म जो अञा कुझु नथा चई सघूं, उहो इंक्वायरी थियण खां पोइ कुझु चई सघिजे थो त इहो वाक़ियो थियो आहे न हुनजो बहितर तॾहिं पुलिस में ॿुधाए सघंदा। बाक़ी पहिरियों बि इहो कंप्लेंट थी आहे, हुन FIR दाख़िल कराई आहे, पुलिस इंक्वायरी करे थी, छोकिरी जो मेडिकल चेकअप वग़ैरह बि थियो आहे, हुनजी बि इन्वेस्टिगेशन मोकिलियो था। मूंखे हिकिड़ो ॿियो जवाबु खपे तव्हां खां त हीउ जेको हरेश मेघवार आहे, राजेश मसीह, गुलज़ार अली मरी ऐं फरमान अली पठान, इहे सभु पका मुलाज़िम आहिनि सिविल अस्पताल जा? हिन में प्राइवेट माण्हू केतिरा आहिनि? असांजी इंफॉर्मेशन मौजूदु हिननि मां 2-3 माण्हू जेके आहिनि से प्राइवेट हेल्पर आहिनि जेके डॉक्टरनि पारां रखिया विया आहिनि। न, ईअं कोन्हे, पर मूंखे नालो असांजो जेको मुलाज़िम राजेश आहे, ॿिया नाला आउं कोन थो सुञाणां, पर मूंखे ख़बर नथो ॿुधाए सघां। बाक़ी असांजो मुलाज़िम हिकिड़ो राजेश आहे। हेमराज साहब, मूंखे ॿुधायो त इहो बि चवण में अचे पियो त तव्हां पारां फोर्स कयो पियो वञे त वाक़िए जो FIR वग़ैरह दाख़िल न कई वञे, जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि या मामले खे लय मिठी कयो पियो वञे, तव्हां रेस्पॉन्सिबल पोस्ट ते आहियो? इन मामले में को बि असां तावन कयो आहे, जेको कुझु हूंदो असां चाहींदासीं को अहिड़ो वक़्तु थियो आहे त जेको गुनाहगार हुजनि सज़ा मिलणु खपे। हेमराज साहब, तव्हां हिकिड़ी रेस्पॉन्सिबल पोस्ट ते आहियो, 2 चार्जिस आहिनि तव्हां वटि, तव्हां नथा सम्झो त चेक एंड बैलेंस एॾो छो इहो वीक रहियो, छो इहो लीकनेस थी जो औरत सां ज़्यादती कई वई? कहिड़ो इंप्रेशन पवंदो? केतिरियूं औरतूं अचनि थियूं अस्पताल में मुख़्तलिफ़ तरह बीमारियुनि में मुब्तला इलाज कराइण? न, उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर जेसिताईं तफ़सील थिए तेसिताईं आउं कुझु नथो हिन मामले में चई सघां त वाक़ई हक़ीक़त आहे। असांजी इंक्वायरी ख़तमु थिए उन खां पोइ कुझु मामले में वधीक ॻाल्हाए सघूं।
महिरबानी DHO MS डॉक्टर हेमराज असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो उन्हनि जो चवणु हो उन्हनि जेको मौक़िफ़ असांखे ॾिनो उन्हनि मूजिबि त फ़िलहाल हू इन तरह जी कंहिं बि मामले जी कंफर्मेशन नथो ॾेई सघे जांच हली रही आहे इंक्वायरी हली रही आहे जंहिंमां हिकिड़े माण्हू जी हुन ॿुधायो त मुलाज़िम आहे बाक़ियुनि जे हवाले सां उन्हनि जी इहा स्टेटमेंट आई त उन्हनि खे बिल्कुलु नथो सुञाणे अननोन माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर कोन्हे त इहो छा मामिलो आहे इहो बि चवणु हो त हिन वक़्त ताईं जांच हली रही आहे वधीक जीअं डिटेल ईंदा ऐं जीअं कार्रवाई मुकमल थींदी त हू पंहिंजी स्टेटमेंट ॾेई सघंदो प्रोग्राम जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं ऐं हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं इन मामले ते DSP अयूब दर सां भली कार चऊं था तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो अयूब साहब मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में औरत सां ज़्यादती जो जेको वाक़ियो पेश आयो आहे केतिरी इन्वेस्टिगेशन इन मामले ते मुकमल कई वई आहे केतिरा जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि अदी इन में ईअं हो त कल राति शाम जो इहा ख़बर जेका आहे छोकिरी वारे जे तरफ़ां थाणे ते इतलाह ॾिनो वियो त ही मसइलो थियो आहे असां उन्हनि खे फैसलाबाद जेको आहे सो अस्पताल वियासीं अस्पताल में पुछा ॻाछा कई त उते जेके डॉक्टर ज़फ़र हो उन ज़फ़र खां पुछा कई त तव्हांजा इन वक़्तु ड्यूटीअ ते घणा जेके एम्प्लॉई कंपाउंडर वग़ैरह ड्यूटीअ ते हुआ हुन चयो त फलाणो हुआ असां उन्हनि खे जांच पुछा लाइ खणी वियासीं उन्हनि खां पुछा कईसीं नेठि हिकिड़ो छोकिरो उन्हनि में मिस हो जेके राति जो देरि सां असां वञी उनजे ॻोठा खयों उन खां सॼी हक़ीक़त ॻाल्हि खुली त इहो वाक़ियो जेको आहे सो हक़ीक़त ते मबनी आहे उनखे खयोसीं इन्वेस्टिगेट कयोसीं तंहिं इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त छोकिरी सां ज्यादती कई आहे उन हिकिड़े छोकिरे हा उन जो नालो छा आहे छोकिरे जो जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे उनखे उन जो नालो आहे हरीश वद हरीश मेघवार छा हिन सां गॾु कुझु ॿिया हिन जा साथी जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि न उन सां हो पाण इहा इन ॻाल्हि जो असांजे अॻियां इक़रार कयो त मां हिकिड़ो ई आहियां ऐं उन खे असां गिरफ़्तार कयो आहे लीगली तरीक़े अयूब साहब इन जी वाक़िए जी FIR दाख़िल कई वई आहे न FIR दाख़िल अॼु शाम जो हींअर अचनि था उन्हनि चयो त असां आहियूं थोरो ॿाहिरि पिया विया माइट घुरायूं था उन वेही असीं FIR कटायूं था अयूब साहब इहो बि ॿुधो पियो वञे त प्रेशर विधो पियो वञे त मामले खे ले मिटी कयो वञे राजूणी कयो वञे या केस वग़ैरह दाख़िल न कयो वञे न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे न असां ते को प्रेशर आहे न असीं प्रेशर अहिड़ो को क़बूल कंदासीं हिकिड़े माण्हू सां ज़्यादती थी आहे उनजी तरफ़ां उनखे कानूनी तरफ़ां कानूनी गिरफ़्त में आणींदो वॾी महिरबानी अयूब दर्स DSP असांखे जॉइन कयो जंहिंजो चवणु हो त हू कंहिं बि तरह जी नरमी जो वर्ताव न कंदा हिकिड़ी माण्हू सां जेका ज़्यादती थी आहे उनजे जवाबदार खे ज़रूरु उनजे अंजाम ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे प्रोग्राम जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे हाणे ॻाल्हि कंदासीं कोटड़ी में नेब कराची हैदराबाद जी टीम पारां कार्रवाई कंदे जामशोर ब्यूरो ऑफ कैरिकुलम जे अॻूणे असिस्टेंट अकाउंटेंट पीर बख्श समो समेत 4 जवाब ॾियणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे जॾहिं त गिरफ़्तारी जो सबबु ॿुधायो थो वञे त तमामु घणी करप्शन कई वई आहे नेब टीम कोटड़ी जे टेलीग्राफ कॉलोनी में अॻूणे अकाउंटेंट जे घर में छापो हयो नेब टीम पारां छापे दौरान पीर बख्श समो जे घर मां अहम दस्तावेज़ ऐं ॿियो सामान पिण हथ कयो वियो आहे वधीक तफ़सील मालूम कंदासीं कोटड़ी मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इस्माइल बारी जेका इस्माइल इहो ॿुधायो त पीर बख्श समो जी गिरफ़्तारी जा कहिड़ा सबब ॿुधाया पिया वञनि जी सभिनी ब्यूरो ऑफ कैरिकुलम जे अॻूणे अकाउंटेंट पीर बख्श समो पंहिंजे 2 पुटनि समेत ऐं हिकु भाउ समेत 4 ॼणा नेब कराची टीम सां गिरफ़्तार कया विया आहिनि नेब जी टीम पीर बख्श समो जे घर में दाख़िल थी 2 कलाकनि ताईं सर्च कंदे रिकॉर्ड चेकबुक समेत अहम रिकॉर्ड हथ कयो आहे नेब जी टीम जी कार्रवाई दौरान ॻोठाणा बि निकिरी आया उन दौरान हिन खां 25 जेके गाॾियूं आहिनि उन्हनि में हिकु गाॾी आहे पराडो आहे समेत 4 कारियूं आहिनि उहे बि हथु कयूं आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको किसो थियो ईअं आहे त 5 महीना अॻु जेको सो गिरफ़्तार थियो ट्रेज़री ऑफिसर उन मुश्ताक शेख उन सिलसिले में अॻु ई जेका आहे सा इन्वेस्टिगेशन नेब वटि हलंदड़ हुई जंहिं दौरान जेको सो इन खां अॻु 2 पुलिस एहलकार हैदराबाद मां बि गिरफ़्तार थिया हुआ उनमें हिन जेको सो 2008 खां हीअ जेका आहे सा ही हो हुन में ब्यूरो ऑफ कैरिकुलम में जेका आहे सा
उन पोस्ट ते की पोस्ट ते जितां हिन करोड़नि रुपयनि जा जेके ट्रांज़ेक्शन कई पंहिंजे अकाउंट में जेके चेक उहे ट्रेज़रीअ में मोकिलिया आहिनि ऐं ट्रेज़री वारनि जेके उहे चेक पास करे हिननि पंहिंजे जेको पीरबख्श पंहिंजे ख़ानदान जे भातियुनि ते ऐं पंहिंजे अकाउंट में उहे पैसा आया। उन ते इन्वेस्टिगेशन नैब कई जंहिं दौरान गिरफ़्तार थियो हो मुश्ताक शेख ऐं 2 पुलिस एहलकार। उन जे जांच दौरान पीरबख्श समें जा अकाउंट जे आया साम्हूं जंहिं ते इंक्वायरी हली ऐं अॼु जेको सो नैब कराची जी मुकमिल जेके टीम आई उते घर में इन्वेस्टिगेशन लाइ उन में जेको सो घर में गिड़ी पिया ऐं उते घर में मुसलसल 3 कलाक जेको इन्वेस्टिगेशन कई। उन मां जेको सो नैब ज़रियनि इहा दावा कई त असांखे 40 करोड़ जा जेके उन्हनि दावा कई आहे त हिन करप्शन कई आहे। उन में असांखे चेक बुक मिलिया आहिनि। उन खां सवाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके हिन मिल्कियतूं वरितियूं आहिनि उन्हनि जा कागज़ात ऐं 5 गाॾियूं हथु कयूं आहिनि। ब्यूरो ऑफ करिकुलम जामशोरे में ही असिस्टेंट क्लार्क हो जेको ही नैब दावा कई आहे त 2008 खां वठी हिन जेको हिन ट्रेज़रीअ में चेक मोकिलिया उन्हनि चेक जी इन्वेस्टिगेशन नैब कई। उन में ही पकड़ियो आहे जंहिंखे अॼु जेको सो ख़बर ॾिनो वियो आहे। सुभाणे हैदराबाद जी नैब कोर्ट में पेश कयो वेंदो। बहरहाल हिन महिल ताईं संदसि 2 पुट ऐं पीरबख्श समूह ऐं उन खां सवाइ प्रिंस अली जेको संदसि भाउ आहे उहो गिरफ़्तार कयो आहे। इहो बि नैब ज़रिया दावा कनि था त हिन में जेको सो हिन जे ख़ानदान जा औरतुनि समेत 13 अकाउंट आहिनि जेके हलिया आहिनि जंहिंमें हिन ब्यूरो ऑफ करिकुलम मां जेका करप्शन कई आहे उन में ट्रांज़ेक्शन थी जेका तक़रीबन हू सभु दावा कनि था त 400 मिलियन रुपयनि जी जेका सा ट्रांज़ेक्शन हिननि जे अकाउंट में थी आहे। जी महिरबानी इस्माइल, तव्हांजी कोटड़ी मां इस्माइल बारी जो सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर असांखे अपडेट करे रहियो। 400 मिलियन जी करप्शन जे हवाले सां ॿुधायो थो वञे, दावा कई थी वञे ऐं इन्हनि गिरफ़्तार जेके 4 ॼणा आहिनि उन्हनि खे सुभाणे हैदराबाद जी नैब कोर्ट में पेश कयो वेंदो ऐं मिल्कियतनि जा जेके तफ़सील आहिनि कागज़ात वग़ैरह उहे बि घरनि मां हथु कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ चेक बुक्स जेके मुख़्तलिफ़ बैंकनि जूं आहिनि उन्हनि खे पिणु जेको आहे सो पुलिस नैब टीम पारां हथु कयो वियो आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं कुझु गर्मी जे हवाले सां। सिंध जी राजधानी कराची में गुज़िरियल 1.5 हफ़्ते खां तमामु घणी गर्मी पइजी रही आहे। माण्हुनि जो चवणु आहे त जिथे तमामु घणी गर्मी थी आहे एक तरफ़ गर्मी खां परेशान आहिनि त ॿिए तरफ़ वरी बिजली जी अणएलानी लोड शेडिंग जेका आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरा ई कलाक बिजली बंदि थी वञे थी, केतिरा ई फीडर पिणु ट्रिप थी वञनि था। उहे पिणु उन्हनि जे लाइ परेशानी ऐं आज़ार जो सबबु बणियल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी खां। अब्दुल्ला, इहो ॿुधायो त सिंध जी राजधानी कराची में गुज़िरियल हफ़्ते ॾेढ खां जेका गर्मी जी शदीद लहर आहे अञा वधीक केतिरा ॾींहं गर्मी बरक़रार रहंदी? मौसमियात खाते जो इन हवाले सां छा चवणु आहे? जी बिल्कुलु सभिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 6 ॾींहंनि खां कराची अंदरि जेकी गर्मी जी शिदत हुई तमामु वधीक वधी वई हुई। 12 ऐं 42 ऐं 43 सेंटीग्रेड पारो रहियो हो, पर अॼु जेको आहे 39 सेंटीग्रेड पारो, पर उहो बि 44 सेंटीग्रेड लॻे पियो। उन हवाले सां तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मौसमियात खाते वारनि अॻकथी कई आहे त अॼु इन गर्मी जो ज़ोर काफ़ी ॾुठो आहे, पर थोरी गर्मी अञा बि आहे। उनजे बावजूदि सुभाणे जेकी अॻकथी थियल आहे त सुभाणे इहो गर्मी जो ज़ोर टुटी करे सिर्फ़ु 36 ताईं पहुचंदो। पर उन हवाले सां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त कराची शहर में हिन वक़्तु जेकी गर्मी जी लहर वधी हुई आहे उनमें माण्हू तमामु परेशान आहिनि। शहरी जूस पीअण ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ शरबतनि खां लाड़ो कयो आहे। मां उनखे ॿुधाईंदो रहां तव्हांखे त अॼु जेकी गर्मी 39 सेंटीग्रेड ॿुधाए पियो वञे, पर उनजी जेकी महसूसी गरमाइश ऐं तपश हुई सिज जी उहा 44 सेंटीग्रेड ताईं पहुतल हुई। जॾहिं त मौसमियात खाते वारनि अॻु कयो आहे त अॻकथी कई आहे त अॼु इहो फाइनल ज़ोर आहे गर्मी जो जेको उहो टुटंदो ऐं राति खां पोइ गर्मी जो ज़ोर इहो ख़तमु थी वेंदो, जेकी सुभाणे गर्मी वधि में वधि 36 सेंटीग्रेड थींदी। जी अब्दुल्ला, इहो ॿुधायो त जिते तमामु घणी गर्मी पइजी रही आहे, माण्हू थधियूं शयूं जेके आहिनि से उहे इस्तेमालु घणियूं कनि था, त उते बिजली जे हवाले सां छा सूरत हाल आहे? लोड शेडिंग केतिरनि इलाइक़नि में कई पई वञे? जी बिल्कुलु, कराची में काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जीअं सिंधी वसंदी इलाइक़ा आहिनि ऐं पुठिते पियल सचल हुजे या मौसमियात हुजे, अहिड़ा इलाइक़ा आहिनि। ॾियारी में बि
बिजली जो तमामु सूरत हाल गंभीर आहे। उते बि बिजली तमामु लोड शेडिंग कई पई वञे। माण्हू तमामु परेशान आहिनि। जेके ॿाहिरि निकिरनि था त उस जी तपश आहे, जेके घर में वेहनि था त गर्मी जी शिदत वधे थी पई। तो उहे माण्हू ॿाहिरि निकिरी करे शरबतनि ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ कमनि ते जूस हुजे या ॿिया शरबत हुजनि थधो पाणी सां गॾु पीअण सां गॾु उहे वापराइनि पिया। जी मेहरबानी। अब्दुल्ला सोलंकी सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर असांखे अपडेट करे रहियो हो। कराची में हिन वक़्तु गुज़रियल केतिरनि ॾींहंनि खां शदीद गर्मी जी लहर जारी आहे, जेका इहो मौसमियात खाते पारां अॻकथी कई वई आहे त अॼु राति या सुभाणे ताईं इन गर्मी जो ज़ोर वधीक टुटी सघंदो ऐं गर्मी पद पंहिंजे मामूल मौजूद ईंदो। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में जेके इशू असांजे प्रोग्राम में शामिल हुआ उन्हनि हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं, तव्हां ताईं ॼाण पहुचाईसीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशू खणी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अलाह।